अजमल अजमलीन व अकमल अकमलीन सय्यदिना व नबीना व मौलाना व महबूबना व हबीबना व तबीबना व शाफियना व नाफियना व हादियना व नूरना व नूर रब्बना व नूर अव्वलिना व नूर आखिरिना व नूर ज़ाहिरिना व नूर बातिनिना व नूर सय्यदिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहल बैतिही व औलिया उम्मतिही व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही व जमीअल अंबिया वल मुरसलीन अजमईन। अम्मा बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वक़दा रब्बुका ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihsana। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिन शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अलिफ अल्लाह साईं जो जेके जिक्र कदा हिन जाम उहे नकी बुडल मझ पानी नकी सरन मझ पाए ई तरदा हिन तार मां जिए बेड़ी तरे मझ दरिया। सैयद मुजाहिद अली शाह जो ही अर्ज़ आहे आम त सुबह ऐं शाम बस न कजो हिन ज़िक्र खे। सब मिली थिरी ज़बर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नून नसीबन वारन खे हीअ नेमत आ नसीब न त काॾे मोहत जो मुंहिंजो काॾे होत हबीब। मिसकीन मुबारक थई लख दफ़ा चौॾे 20 दफ़ा ग़रीब। छोटा दा गुलाम नबी मिसकीन चवे असां ज़ोर हुयासीं ग़रीब पर अचण साल हबीब पंहिंजी उम्मत आसूदी रखी। अज न उताकुन में तालिब तवारीन आदेसी उठी वया मरियम मारीन जेके जिया के जियारी नसला होती लदे वया। मदीने जा घोट ओ मदीने जा घोट सनज बचा सदरा मुल्क पाकिस्तान जे सूबे सिदादर शहर नुशहरे का तो सदरा के या रसूल अल्लाह तब जल आया गुनाहन में अची तार ओ यतीमन जा यार इन सैयद मुजाहिद अली शाह सार सभनी जो बेड़ो पार कर। वाजिबुल इहतराम उलमा किराम महबूब जा फरमानो जिया तो सब तारीफ अल्लाह अज़्ज़ व जल फी शानहु अपना वालहुला जेको तवां असां सभिनी जहान जो मालिक खालिक कादिर करीम
दुरूद मथे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन जे आल अहले बैत जे जे सदके में अल्लाह तबारक व तआला तो असाजी सोनी सूरत बनाई ए पाजे पुंडल हबीब जो उम्मती बनायो है ऐ सोने दस्तगीर की दामन नसीब फरमाया। कल को ॾींहुं गुज़रियो आहे, कल मोहम्मद शरीफ गॾु हुयो, शाहपुर में बि गॾु हो। इहा सैयद जी दामन में हथ विधई त सैयद बि मदीने वारे सैयद कर ॾेखारे छॾियो। अज भी अल्हम्दुलिल्लाह खमीस जी रात वापसी थी आहे, 40 रफ़ीक गॾु हुया, पर अल्हम्दुलिल्लाह तकरीबन मूंखे 30 सालन खां मथे महबूब घुरायो आहे। साल में 2 चक्कर घुराए थो पियो, दीदार करे थो, पर पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं रफ़ीक को गॾु आयो हो अॼु ॾींहं ताईं विसरण वारो न आहे। अॼु अल्लाह असां खां हुनजी जुदाई रखी आहे, पर ही कुदरती कानून उलमा इकराम ताके काफी कुछ अल्लाह जी कुरान ऐं महबूब जे फरमान मुताबिक ताके गालियो बुधियो मो बुधियो पे मुखे दिल के फरत मिले पई। अल्हम्दुलिल्लाह जे कने है आलम सबुरा ऐं हे नात खान अची करे पुनल फिरिए जो पैगाम न पहुंचा नात असा भी अज कही वक्त में तमाम गद्या ऐं बुधे किने किरदार वारे तरीके में हुजो हा, पर उलमा जो सदवा जे रब करीम महबूब जी मोहब्बत सीने में नहीं। अज असाजे मामा मरऊ मफूर मोहम्मद शरीफ जी बचड़न सदस बिरसा बाल बिरादरान ऐं दोस्त जी के गद में अची करे अज सदस 40 में खबर कान पई अख छब में ॾींहुं गुज़री वियो आहे, पर उन जी बि रूहानियत हदीस कुरान मां साबित आहे। अबे अम्मा जी रूहानियत पंहिंजी बचन वटि हर जुमे जी रात ते ईंदो जुदा न आहे। पर एक दफे अली मुर्जा शेर खुदा असदुल्लाह गालिब सफर में जारी के रस्ते में मुकाम आयो, महबूब के फरमान मुताबिक हर कामिल बुजुर्ग आलिम पढ़ियो अण पढ़ियो भी मुकाम दिसंदो कब्र दिसंदो त पीर जे फरमान मुताबिक सलाम फेराए कुल पढ़ी दुआ ॾींदो आहे, उन कब्र वारनि लाइ बख़्शिश जे वास्ते कुल पढ़ंदो आहे। पर अल्लाह ताला उन अण वाक़िअत जे कब्र वारे जे करे भी उन कुल पढ़ण वारे खे भी कब्र वारे खे बख़्शे त वरी कुल पढ़ण वारे खे भी बख़्शे छॾींदो आहे। अली मुर्जा शेर खुदा असदुल्लाह गालिब के मुकाम खां गुज़रिया ॾिठा दुआ घुरंदे पंहिंजी विलायत वारी नज़र सां ॾिठऊं त हिकिड़े कब्र वारे खे असाब कब्र जी तंगी कब्र में पाजा ॾाढा ॾाढी मुश्किलात ने ॾिठाई, गुनाहन में गरक थियल हुयो, को अमल ऐं नेक साले जो तरीक़ो अदाई। कब्र जो असाब अली सोने ॾिसी फरमायो त वाकई इनखे दुनिया ते कहिड़े अमल जी सज़ा मिले थी। 70 सालन खां पोइ वरी अली मुर्जा शेर खुदा जहां जो गुज़रियो, दुआ हुई याद आई, वरी उन सागे कब्र वारे ने उन विलायत वारी निगाह सां ॾिठी त जन्नत जे हिंदुरनि में उंडे वियो। अली सोनो तो फरमाए ए कब्र वारा तेरी माली कुछ साल आगे तोखे त कब्र जे अज़ाब में मुब्तला ॾिठो हो, कीअं रब तो ते राज़ी थिए, कहिड़ो अमल कई जो अघाए कि साईं मां त गुनाहन में घर कोस दुनिया ते को बि नेक अमल कोन कयो हो, चोरी भी मुंह में ही, गिलागीबत में मुंह में ही, नाकारी भी मुंह में ही, शराब कबाब भी मुंह में हा, यानी को बि नेक नमाज़ी अमल मुंह न कयो हो। पर जेका दुनिया ते घर वारी मां छॾे आयसि उनखे 7 महीनो उम्मीदवारी ही उन मां पुटड़ो ॼाओ आहे, अचड़ो मुंहिंजो सम्झ जे लाइक़ थियो आहे, कब्र में अज़ाब में हुयसि, अचड़े त मूंखे खत मां क़ुरान कोन बख़्शिया हा, पर जंहिं ॾींहुं मस्जिद में क़ुरान पढ़ण लाइ घर वारीअ छॾियो आहे, अञा उन उस्ताद जे अॻियां बिस्मिल्लाह पढ़ी अथई, नेक अमल जे तरीक़े सां मुंहिंजे बच्चे जे निस्बत सां अल्लाह ताला मुंहिंजो अज़ाब माफ़ करे छॾियो।
जी आज मोहम्मद शरीफ जे बचड़न कुरान खानी भी कराई नात खान भी कराई गुलमान खान भी बयान करायो यानी साबित थियो आलम जे वात में अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो जिक्र हुयो नात खानन में भी अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो जिक्र हुयो जमात में वात में सुभान अल्लाह सलात जिक्र हुयो मुझे महबूब जे कुदसी हदीस पाक मन ज़कर ही अल्लाह जली सुन जे जात मां महबूब जो जिक्र होंदो आहे उन महफिल में मां मोहम्मद मौजूद होंदो आहे अज ही कचहरी महफिल समझ सजे करे महबूब जी रूहानियत असा सा गड्डा त पुछा खबर अजाब थीदो किए थीदो वसीलो फराए छडियो ही सब मुझे जेको दिनो सब महबूब जी सदके में दिल खोले तो सुभान अल्लाह मुझे महबूब कायनात सल्लल्लाहु तआला अलैहि से दरबार लगी भैया सहाबिया ही मुझा पुनल अज दिसा तो सभई खुश आयो जो हज ते तैयार थिया तसा पाजे पुनल सा हज ते हलो हाओ साईं हज जो भी अजर दीदार जो भी अजर सफर जो भी अजर प्रिय सा गड होना से पर प्रिय तो फरमाए सहाबियो मां महबूब बुधाया तो जे जो अबू अमा हयाता भली वो हज ते मूसा न हले पाजे अबे अम्मा जी खिदमत करे अबे अम्मा जी गुलामी जे अबे अम्मा के खुश रखे उन्हें के आबाद रखे त यो मां महबूब बुधाया सो त हज जो भी सवाब मिलंदस मूसा गद सफर जो दीदार जो अजर ही मिलंदस साहबी उठी बैठो अर्ज की या रसूल अल्लाह फिदा का अबी व उम्मी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझा महबूब दोकारे खुदा हो हबीबे खुदा हो यतीम जा यार भी आयो अरे जा आधार भी आयो मिस्कीन जी मददगार भी आयो मेरी रहमत लिल आलमीन हो असा दिला जा अल्लाह रहमत करे मोकलियो आवां के पर साईं आवां फरमायो हज ते न हलो अबे अम्मा जी खिदमत कयो जेकने अबू न हुजे त पोइ छा कजे साईं फरमायो जुमे खां जुमे ते मुकाम ते वञ जेकॾहिं अबू आहे या ॿई जहान छॾे विया वञी हुनजे कब्रुनि ते अबे जे मथनि खां चुमड़ियूं ॾे अमर जे कब्र खे पेरादीअ खे चुमड़ियूं ॾे कुल पढ़ी थोरी बख़्शिश करणु तुंहिंजो कमु आहे हज जो बि सवाब मिलंदी उमिरि जी बि ख़ता माफ़ रब कंदी अबे अम्मा जो अजर आहे एडो अजर हिकड़ो सहाबी रोए पियो रोण खां बस न पियो करे ओड़ा आखिर मां खुटनी कोन पिया उन जे सुजकन मथा सुजगा हुजन फिरी फरमायो सहाबी केड़े तोखे दर्द भरायो आ केड़े तोखे दुख खयो आ छाजे करे थोड़ो दर्द मथा सुजगा पियो भरे अर्ज की त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवा त मुखारे खुदा हो हबीबे खुदा हो अवा की त पावर आने बुधायो हज ते न वजो अबे अम्मा जी खिदमत कयो हज जो सवाब मिलंदो ते जो अबू अम्मा जेकॾहिं जहान छॾे विया कब्र ते वञी उन जी गुलामी जो खिदमत कयो अबे जे कब्र खे मथनि खां चुमी अम्मा जे कब्र खे पेरनि खां चुमी ॾेई दुआ घुरऊं त अल्लाह बख़्शे हज बि सवाब ॾे पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे उन लाइ तो महबूब जी ज़ात बाबरकाह जो कसम आहे छहन महीने जो भी मुझो अबो साईं गुज़ारे वियो उन जे जनाज़े जी कफन जी मूंखे ख़बर न आहे उन जी कफन मुकाम जी मूंखे ख़बर न आहे छहन महीननि खां पोइ अम्मा जी जल्दी जहान छॾे वई यतीम जो केरु कोन हुयो यतीम जो यार त तूं पंहिंजो वेठो आहे साईं हिन उमिरि में धका खाई खाई हिन मंज़िल में अची हाणे तो पीढ़ीअ जा कदम चुमिया हाणे थी ख़बर पैदा अबू अम्मा छा
हाणे दी ख़बर पइसाए अबो बाछाए मूंखे त सही अबे जी ख़बर जी ख़बर न आहे अम्मा जी जल्दी ख़बर जी ख़बर न आहे मोजो छा थी तो तेरी फरमायो घबराए न तू मुसलमान मुकाम में वञ हिकड़े लीके काठीअ सां काने सां ॿ लीका करी छॾ अकाजे सां त हिकड़ी ख़बर मुंहिंजे अबे साईं जी आहे ॿी ख़बर जो लीको मुंहिंजी अम्मा साण जो आहे अबे जी ख़बर वारे लीके खे मथर खां चुमियो ॾे अमर जी ख़बर वारे लीके खे पेर खां चुमियो ॾे ऐं कुल पढ़ी दुआ घुर हज जो बि सवाब मिलंदे उम्र जी बि ख़तार बि माफ़ करे छॾींदी ही महबूब जो प्यार खिदमत आहे महबूब जी जॾहिं मदीने पाक में हिजरत जो वक़्तु ताज़ो हो त हिकिड़ो यहूदी हो मदीने पाक खां ॿाहिरि पहाड़ी इलाइक़े में बकरियूं बिठाइण मिली तो उन्हें पहाड़ी इलाके में एक बकरा उन्हें जी बकरी है वतो यहूदी ताकत वारो हो उन्हें के नंदा हनी बकरा के बात छड़े बकरी भरन तो के फट के बधाए कोई तो जो निहारे तो बकरा सागो बैठो मने हो तो डीजे हो तो बकरा तो निहारे अल्लाह ताला बकरा के ज़बान ने जैसो ओ जालिमा और सालिमा शख्स है अल्लाह ताला मुझे रोजी रखी ही माँ भी बुखायल मुझे बच्चा भी बुखायल हा तो मुझे बात था तो रोजी छनिया ओ हैरान थियो त भला बकड़ जानवर गलाए दो हैरान जो थियो त बकड़ गलाए सो हैरान की थी केड़ी गाल थई यो तो इने में हैरान थिया त जानवर गलाए दो पर वरी हैरानी जी इहा ॻाल्हि जो मके पाक खां हिकिड़ो यतीम आयो आहे जेको मदीने पाक जी ज़मीन ते वेही क़यामत जूं ॻाल्हियूं थो पियो ॿुधाए वञो न वञी दीदार कर वक़्त थई भाग वरई थो अॼु मां जानवर थो तोखे चवां वञी दीदार कर आमना जे लाल जो हिन जो त मां वञा त पग बकरियूं सभु खाई वञे जी मुझे अल्लाह जी ज़ात जो कसम तू मुझे बुढ़ल पीरी दे दीदार ला वजो तुझे बकरी जे मार के लोडो के लड़ी मां गुलामी तो दिया नौकर थी तो बकरी तुझे चारिया को भी बकरी जानवर तुझे बकरी वेठो नहीं दो तवक्कल किए अल्लाह ते छड़ियाई बकरी छड़े रवानो थियो जी जो चार पहले बंद करे मुझे महबूब जी दरबार में पहुंचवा निसते दिल ठरी पईया विदाई को तो फरमाए त अखियो हे धार जेकी पसंद प्रिय के ये पासे वधाइने त कदी ताकत के दिया इने हैरान बैठो तो किए चुमी था क्या कदम के जन सहाबी मां यहूदी यहां काफर है किए प्रिय दे अंदर वजा किए गया इने सोच में बैठो हो तो महबूब निगाह फरमाए रहमवारी फरमाया ओ बकरार छा तो सोची जो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो के फरमाया तो त तू पांजी मर्जी से कोन आयो आ तो के जंग वाले बकरा मोकलियो आ हैरान थियो वाह मुझा महबूब के बधान नबी तो जो कुर्बा छा खपई सही छा खपे पाजो कर त बेड़ो ही पार थिए ये ना मुझे महबूब के दरबार में कई बयान ॿुधाऊं पुछो न था जेको महबूब जे ताज़ो दीदार करे अचे न आहे पर महबूब जे दरबार में सुबह उस्मान आयो अर्ज की तैयार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आज मुझे अमर के आवाज फरमायो आज मुझे दावत कबूल क्यों असाब भी कची हलन न कर प्यार करायो जेडी मन महबूब के वठी तो पियो हले जी मस्जिद नबी का कदम बाहर क्या उस्मान पुठिया है महबूब अग्या है साईं जी कदम खड़े तगड़े पियो हिकड़ो 2 3 4 इने जो गणियाई
त महबूबा पोइते निहारे फरमा उस्मान सोना दावत कई थी पर कदम छो थो गणे किसी अज भला भाग ने उस्मान के सिंगारे छजो उस्मान के अज अडे छजो अल्लाह ताला जो कुर्ब कयो जो महबूब कायनात मुझे दराते मुझे अंगण ते हली आबादी कराई दो इने खुशी में तो कदम गणिया त मस्जिद नबी खान मुझे घर रताई जेके कदम थीदा जेके काफरन वट मुसलमान कैद न होई कैदी आजाद कराई दम महबूबा खुशी दाढ़ी खिदमत कई पाँव थियो अली मुसा शेर खुदा घर पहुंचा हुआ चेहरे पे मायूसी आखिर में भी पानी भरे अल्लाह अम्मा खातून जन्नत जन्नती औरत जी सरदार मुझे महबूबा जी पाक दामन न्याणी अर्जी करे ओ शेरे खुदा दी खबर मायूसी कदे कान दी तमाजू थी दिसा छा गाला जी ओस्मान है महबूबा जी दावत कई वहा तो खुशी है पर अज ओस्मान एड़ो किरदार अदा कयो जो पैसे वालो यो केर नथो करे सके मूं वटि बि ज़ाहिरी दुनिया में का भी मलहरी ताक़त कान्हे जो इहो मां कमु करे सघां ओस्मान कदम पिया महबूब जा गन करे कैदी आज़ाद कराईंदुसि वाह मां साल मुंहिंजा शमचण सुधो तुंहिंजे कदमनि तां कुर्ब जैसी घबराए न शेरे खुदा तो वजह महबूब बाबा जी दावत वठी जी असा वट त पैसो कोने ताम उस्मान घणा क्या असा वट कोने को जी सब कुछ तैयार थी दो जने पिरी अचे त पो तू उस्मान वांगुरु कदम खणी दो चिता गनी दो अच जाए जेडी मल अली जो टाइम वतो हाने महबूब ने मुश्किल पिया के बुदान नबी सब खबर अम्मा सान समय थाओ मले छाप करे ढके रखे आसमान दे अतला थी खणे ओ मुजा मालिक तू त मुजो मालिक मा तुजी पानी आया पर न्याणी तुझे पुडन हबीब जी आया ओस्मान पैसे वारो हुयो ओने महबूब जी दावत कईया हाने मुखे तुझा जाता बन कबन मुझे बाबा ही गुलाम ना जन्नती तामदी अखच बबे थाव जन्नती तामन सा भरजी गया सहाबी अचन पिया अली कदम करी तो पियो अचे बहु फरमा सुना ले छा पियो करे जैसे आज अली नौकरी दे तो मां के दी आजाद कदस साईं समझी गया जी जो हवेली पाक जे विचो आया त खुशबू एड़ी ही जो साहब इनका दाहू निकरी वयो ओ मुजा महबूबा उस्मान पे दावत कई पर इने खुशबू का नहीं अज ही त खुशबू ही अलाए छाहे साईं फरमाया उस्मान तुझा जाता मत्यार क्या मुझी खातून ज्ञानी है अल्लाह ताला का जन्नती तामत वजन होता है सुभान अल्लाह जेरी बात है खाई बस क्यों दा अम्मा साना अभी हथड़ा गया ओ मुझा मालिक तू मुझो मालिक मां तुझी पानी आया पर तुझे सुने हबीब जी न्याणी आया आज मुखा तूने जन जात कबूल कर पैसा जन हा के दी छडाया हा हाले मुखे त जन्नती जन्नती बनाए दे बस दुआ कबूल पई दुआ का बैद में जिब्रील पहुंचियो मुझा महबूब अल्लाह ताला वा के सलाम दिना है पेरी दुआ जी करे जन्नती ताम मिलिया बी दुआ जी करे अल्लाह ताला तो फरमाए ओ सुभान एक एक कदम में दुनिया दे के दी छडायो हा आज खा तूने जन्नती करे आवाज हिक हिक कदम ते हजार जन्नती जन्नती बनाए दिना एडो कुर्ब प्यार महबूब जे बचड़ा जो जे कदा आशिक महबूब जा परवाना वफादार कर तो महबूब जा बचड़ा बेवफा न थींदा सुभान अल्लाह न थींदा जी सुने दस्तगीर बादशाह भी रहमतुल्लाह ताला अलैहि
आजा जो भेज कर सके जी दिल थारे हाथ मथे कर जे भेज कर सके छोजो जी ये मालूम तो के भागन वाली नसीब किया के महबूब की महफिल को महबूब ही सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं जिनको आना नीचे मुरीद थियो सोने 10 संगी पाछा भी रहमतुल्लाह अलैह जो मुरीद जो थियो आने नीचे में अच्छे मुनाफिक का पासा होता और इचो अल्लाह के छड़ी छा आने पीर जे पुठिया यार मुर्शिद जी आने नीचे में देखी बुधिया बुडल बेला तान वारो आ जी वारे वारे जेकी करे रब सो वरी तो जो वरी मुर्शिद दो करे अरे तोरे घर में जो न्याणी जवान जमान हिकड़ी जाज तिथरी पई दी धप करे वई थई जेके अखर जो नूर ना है जेका सिपान खा गुंगिया जेका कनन खा बोड़िया हथर पेर का टुंडिया या तो मुर्शिद था बनाए बच पोत बना ला के छदे वाह भेड़ाई गौर दो मिनट भी फरमाए जब मीरा शाह मदद कर अजी ओखी अमीर लिल्लाहि कारण लतीफ चे हर बाजी दे पेर तू औलाद अली शेर करका मार कोई दलते राजा जब भेज दस अच्छे जे मल हिकड़े के मरायो बुझायो इरादो के दवजा मुर्शिद ने दावत वठी अचास टाइम वठी अचास तो जिया अचे मुझे तगड़े ते ताम आगे तैयार करे रखंदो मास तो जली तो मास त सही मानी जी इजाजत ना है मुखे केर खिलू था कन मुनाफिक खिलू था कन मुखे अवल न्याणी सिधी करे दियो तो मानी खाओ इहो इरादो करे दरबाबा ने घरा निकरी आवा मंजलो करे बगदाद पहुंचो त सुनो त सगीर तकीर बियो करे तकीर जो भी क्या है दिसण साईं दिल मोही पई क्या हुजे फिर निचे पाड़े या कजे फिर निचे पचार इन बिनी गाल में खाधार शलका दुर न करे थे बस जी हाणे साईं वाइज बयान खत्म करे पोथो हथ से नालो बुधाया से साथ बुधाया से गोठ बुधाया से टाइम वठा उन सोने 10 सगीर जे अग्या अजा हेठ जमीन दे पट दे अजा तरी घोड़े वेठो मसा त सोने 10 सगीर पाछा पीर पाजी चादर सागा चेहरे के ढके छजो खामोशी थी वई 5 मिनट 10 मिनट मारो हैरान थिया छा सबबा अज साईं सोलो रात में हलियो वियो आ छा मकसद 10 मिनटन यारन खा पोए सदता कन ओ फलाना दादा तो भेज दो ओ फलाना उठी भी जोआ चित जो नालो हिया तुझे अपने जो नालो हिया तुझे नाने जो ही नालो तुझे परदाने जो ही नालो फलाने शहर था फलाने गोठ था तू दावत जेदा आयो ही बात सगीर अगे तो बुधाए फलानो नीजे तो वनी तैयारी कर मुरीद जो तमा साईं ता जे रंग कर छोड़िया न साईं को निठम न साईं को हाथ दीतियम न साईं को नाला बुधायम अज त साईं एड़ी करामत दिखलाई जे मेरे हाल दी सब दुनिया दी खबर है अज एड़ी करामत दिखलाई कटू दा काला मोकर छोड़िया दादा जो भेज द सके आज का चेहरा मथे मुरकना हलाने में भेज सके बस ये जो टका किया बाजे अमरा के सिंगारी आई रसन के सिंगारी आई राजो ठडियो आई आई दादा खेल खेला ला तैयारियों किया है कल को कद थी गई हुआ सोरो द सगीर अखली फसा जमाल सा पहुंची जो नारा प्याला ने भेज द सगीर बस ये भी जाए आया गंगा मोजा अल्लाह आधा
मिठी कल पासी हुई देख सुने तस्वीर दे मिठी कल पासी हुई देख सुने तस्वीर दे दादा जो भेज तस्वीर अने तुझा भी अमर आबाद थी हुन जो भेज तस्वीर अने तुझा करीब तुझा छडण वाला भी आबाद थी जो भेज तस्वीर जेडी मल सुनो तस्वीर बादशाह में रहमतुल्लाह में पहुंचा काम लगी गया उन मुरीद खां मिसरी दियो त मां मुर्शिद खे मानी खां रोकी दसी त मुखे न्याणी सिधी करी ले पर इन दीदार में खबर ही कान पए हाणे वरी तस्वीर मुर्शिद तो पूछे ओ मुरीद दी खबर मानी जी इजाजत आहे या नाहे याद अची वई किसी ने मां दिखाई ना मुरीद में इंसान में तो साईं जो भोग जे तो सच हो गया चियो छातो बनी साईं फरमायो छा गाला छा सबबा छा मकसद तई जे साईं अंधो हुस आज सजो करे छजावा अगे सुजो सुहारे अमीर करे छजवा अगे जाहिल सुहारे इल्म वारो करे छजवा आज अगे में तबे आदब में सुहारे लाश में बनाए छजवा साईं फरमायो त मां देसी दे तस्वीर मानी न खाई सके से मुझे न्याणी जा सके जिए जो ढुका घर गई जेका हिकड़ी जान गिदरी कमरे में पई है कटोल छिद में पई है केरो न यारी लो हुआ घर जो लाहे त चोरी जे चंद वागर न्याणी सोने बीटिया न अंधिया न बोरिया न गुगिया न चडिया जी बाबा हे छा जी बाबा अना न थो मुझे ए जो मुर्शिद असा दे आयो हाने मोनो हथरा घुमाए दियो रुक आयो जिए जो आयो जी खबर मानी जी जा जाए जी सीधा खलीफा चली गया वो मानी दाव तो छोके छाजे करके चेतो तमा चुप क्यों हारे मुरीद जाने त मुर्शिद जाने साईं मुखे त कटड़ो न ॾाढो सुठो कयो तमाम तक क्यों पर मां जेको इरादो कर सो त मूंखां विसरी वियो वो भी तव्हां यादि ॾियारो पर हाणे हिकिड़ो अर्ज़ आहे त मुंहिंजे अचण भेण खां पोइ तव्हां चादर खे कहिड़ी सां ढकी छॾियो हो चहिरो ढकिजी वियो हो 10-15 मिंट ताईं छाजी करे इहो सबबु मूंखे ॿुधायो को मानीअ जी इजाज़त आहे साईं फरमा पुछी थो त ॿुधायां थो तोखे जेको मुनाफ़िक़नि सोढ़ो कयो हो जेको तूं इरादो करे आए हे मां जो पहुचे त पोइ तो रब खां दुआ घुरां अञा तूं पोते चादर खे मकान सां ढके करे रब सां रुजू कयो अख क्यों मालिक जेकॾहिं न्याणी साबित करे दी त दावत जो टाइम इजाज़त न दिया अल्लाह ताला फरमायो ओ मुझे महबूब जा बचड़ा ओ मुझे महबूब जी आल अली जी औलाद हसनी हुसैनी सना अब्दुल कादिर जिलानी बगदाद वाला तो जो कमा मुरीद वटे पहुचण अथन जडन खे सजो करणा मां रब करीम जो करवा कने नथी चवे पियो मुझे पीर जड़ो कहजो पीर न आतर खोड़ खबर दस कीर नया मुझे पीर जड़ो कहजो पीर न आतर खोड़ खबर दस कीर नया इंदो आदिया शादिया में जो धरी रुगो छाड़ो करी सद कदम खड़ी एरी जात अमर भी नाहि जनी एरी जात अमर भी नाहि जनी जहे बुझो बिना पीतो खीर नया अल्लाह ताला तवा से आबाद अल्लाह ताला पाने पाक कलाम में चार समावाद को कदा रब्बु कला तादो दुनिया व बिल वालिदैन ऐसा तो तेरा हुक्म कयो रब तो चे कुरान में त तुझे रब हुक्म कयो त अल्लाह का सवा तुझी पूजा न कयो पर अल्लाह जी पूजा का होए भले अबे मासा ऐसा सुभान अल्लाह जी अज
अबे जे वञण खां पोइ सभु को भॼी वेंदो आहे पर मोहम्मद शरीफ़ जे बचड़नि जे करे पंहिंजे अते खे यादि करण लाइ कबर नूरानी नूर बना लाइ नूरानी महफ़िल कई गई। मां भी महबूबा जो बचड़ो संदन खे दुआ थो कयां भई अल्लाह कॾहिं ॾुखो ॾींहुं न ॾेखारे। अल्लाह ताला संदन भाइरनि बचनि में मोहबत हक़ीक़त जो वधी इताअत नसीब फरमाए। जेके भी सजना महबूबा जो बचड़ो संदी फ़कीर जी दावत में शरीक थिया अल्लाह ताला उन जे अमल खे बर्बाद कंदो। मुंहिंजो अचण ई तव्हां जो वेहण ऐं ही दाणो दाणो जेके नसीब थिए अल्लाह ताला